अद जी किस्मत वाली अज भी खान जे हथन मां निकरी वे पर अगिया भी इकबाल आखरन चेबो त कल मींहुं बची वियो हाँ हर चकर किस्मत मींहं जो साथ कोन ॾींदी शम्स खान छो न पहिरियां आलम जी मेहर खे लेटाइजे असां लाइ लेटाइण को मसलो ई न आहे मारियो आहे त इकबाल जे सिर मारियो आहे चइजो चवण आहे त जेसि ताईं मां जीरो आहियां मुंहिंजी इजाज़त खां सवाइ हिकु कदम बि न खणंदो बाक़ी मां मरियुसि त तव्हां ख़ुदि मुख़्तियार आहियो उहो बि इकबाल कॾहिं बि मोलनि ते हथु न आहे खणंदो खान रेस मींहं खे खणी बि वञे थो ऐं छॾे बि वञे थो खान आलम ऐं मेहर खे माण सां मींहं ते फ़र्क़ु ज़रूरु पवंदो हा शम्स मींहों बि इहो ई थो चाहे पर इहो इकबाल आहे जेको बुर्दबारी मां कमु पियो वठे ॾिसूं त रहियसि ऐं हुनजी जीप मींहं खे केतिरा ॾींहं थी खणी वञे या वठी वञे नेठि त थकिजी पवंदा दिल अलाए छो देर कई आहे हिन ते त मां ॾिसांसि
खुदा ही कम डाटो दुखियो आ यही न बोल तू रुगो बात खोल मैं हो पंजो यार ए असी यारन जा यार आयो ये तो ठीक है पर छा डीएसपी साहब वडो ऑनेस्ट ऑफिसर डाढो दुखियो कम बाकी असी छाला वेठा आयो तू हुकुम कर सूबेदार साहब जेतरा पैसा चौंदे न मां ॾियण लाइ तैयार आ सोट सां सिर लॻी पर सोट खे छॾाइणो ज़रूरी आहे ठीक है जे इहा ॻाल्हि आहे त पोइ इहा रिस्क खणूं था इते रख न वाह सूबेदार साहब वाह हाणे दिल ॿधी अथई न बाकी घबराइण जी का ज़रूरत कोन्हे हाणे त ख़ुशि आहे बस बस न मुक मुका थी वियो उथ तालो हाणे हमरा असांखे जल्दी पहुचाए हमरा तव्हांखे ॿाहिरि गाॾी ते मिलंदा ठीकु आहे कर रिपीटर सोची खाते छोटा मुके दे सुन सोची छातो मैंने कर रिपीटर मुके दे गारी जी सजा मौत होती है हाँ हाँ तू कर यही अम्मा 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 अरे अल्लाह करो आजा बच्चा ये मरना अम्मा
नहीं ओ मां ये मुझे कावड़ी ना ओ मां रोटी रो बाप को बताया मां मुझे पटन दे जरूर बोली और तो के चाहिए ना पर तो पजे बाहर है अरे मुझे मुंगला दे के तुम आके बैठी अरे कोई टाइम चला बैठो अरे ये जो मूड से जे कोई ना हो छाड़ सी ना बारे अरे यार इंसान के दो नड़ा सुबह एडो जुल्म कर लगा वो भी न तो बचता है आवा पछताओ न पीढ़ी के उदो आए जवानी तो अंधे घोड़े की सवारी आए लेकिन लगे रिश्तन जी डोर छारो के लगा दी छारो के लगा दी हाय ने मुझे मुमला आए अरे जिन तंते मेहंदी दिसण जी आसवी वे त रत सारंगा व्या अरे मुझे मामू भला अरे मैं बजाने गया मैं कर दिया लो गया अरे मैं सारा ध्यान करके गया मुझा के रोज नमतीवियो मुझे माँ अरे तो के ना पैसे नहीं कुछ हो माँ यार से सब किस्मत जा खेले तुम्हारी किस्मत कगे बड़े पगले रुलाई जमी की बार सदा है अरे किन के बाद से उनका मारा ही ओ मुझे अम्मा अम्मा ओ अम्मा अरे बात के घर ले गोया नन्ना पैसे ने क्या जुल्म किया अरे अरे माना ध्यान करके जा गाने ना उठा जुल्म दियो माँ अरे बाजाओ से अदा अदा हिकु दफ़ो मुमल सां मिला मूंखे ॻोठ वठी आया अरे यार हिनखे मां कीअं सम्झायां ओ भाउ मूमल सां मिलण त वॾी ॻाल्हि आहे पर हुनजे घिटीअ में वञण लाइ बि सिर घुर्जनि सिर मूमल ठीकु त आहे न या हुनखे कारी करे मारे छॾियऊं यार हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए तोखे भाउ ऐं सौट जे मौत जो को अहसासु आहे यार को मूमल लाइ हा थो फाटे एहसास आहे अदा आहे पर मूमल जो दुख मूंखां बर्दाश्त नथो थिए मां एतिरा दुख बर्दाश्त नथो करे सघां महबूबा ॻाल्हि ॿुध जेकॾहिं तूं पंहिंजे भाउ खे ज़िंदा ॾिसणो चाहीं थो सव ॻाल्हि जी हिकु ॻाल्हि जेकॾहिं तूं मूंखे
पाजे अखिन अॻियां हाल हयात ॾिसणु चाहींदो त यार हिन ज़िद तां लो छॾे हिन ॻाल्हि जी पचर गंढ ॾेई हिन ॻाल्हि जे मथो बीह रहियो आहीं ॾाहो थी महबूब ॾाहो थी इहो ॾिस त तुंहिंजो भाउ कहिड़ी बेवाटी ते बीठल आहे इहो इक़बाल ई आहे जेको हींअर ताईं ज़िंदा आहे अगरि हिन जी जॻह ते को ॿियो हुजे हा त हुनजो वजूद ई गुम थियल ॾिसी हाणे सियाणो थी उथ खण सामान तारा खण सामान मां पंहिंजो भाउ तुंहिंजे हवाले कयो इकबाल दिल जाए कयूं हले वञ इहा कंहिंजी मजाल न आहे जो तुंहिंजे भाउ जो को नालो बि वठे असांखे इजाज़त इन वरी कंहिं वञणु ॾींदोसांव मानी खाई पोइ भली वञ कंहिं ॿिए वारे पोइ हिते मुंहुं ॾियणो आहे इहो मीर जे शान जे ख़िलाफ़ आहे तोसां कहिड़ो लिखो आहे न इक़बाल न मीर ज़िद्दीरो आहे ईअं कोन छॾींदो मां हिते न रहंदुसि मूंखे ॻोठु वठी हल अरे बाबा तूं ॻाल्हि खे सम्झी चवण थो हाल तो अञा ठीकु न आहे न तुंहिंजे सिर खे ख़तरो आहे जेसिताईं खान असां हिन मामले खे मोड़ियो तेसिताईं तोखे हिते ई रहणो आहे तव्हां मुंहिंजी ॻाल्हि मञो छो नथा भला तूं मुंहिंजी ॻाल्हि मञी दे या पंहिंजी ॻाल्हि यार वॾो तूं आहीं मां वॾो आहियां वॾो भले तूं ई हुजे मुंहिंजी त हिते बिल्कुलु नथी लॻे हाणे हिनखे सम्झाए हाणे हिनजो मथो ख़राबु थियो थो करे महबूब गुरुदबा नंढड़ो नहीं आहे पोइ हिते बि मसाला आहिनि भला मां बि त मर्द आहियां न मां हुते मसइलनि में छा भला नथो हली सघां छा त असां ज़ाइफ़ूं आहियूं असां चोरियूं पातियूं आहिनि तूं सम्झी छो थो मामले खे यार मुंहिंजी ॻाल्हि तूं मञी छो थो मामले में असां मोड़ ॾेई उठायूं न पाण संभाल पाण संभाल यार हिनखे सम्झा त सही न जिसे सम्झे को दोबारा था चए ॿार हुनाया तव्हां मुंहिंजो मसइलो बि त तव्हां जो तबियत सही कोन्हे का तूं हिते रेस्ट कदे मुंहिंजो फ़ैसिलो आहे बस यार मां तो रस ॿुधा ख़ुदा जी वास्ते रेस्ट यार मूंखे न बंदि चलो मुलाकात है जी अस्सलामुअलैकुम सोटरे वालेकुम सलाम क्या सोटो वालो खुश बाश खैर पारियो करारियो खुशी खुशी लगा दे आ राजा बाठा आला पता दुआ है तुम्हारी खुश आई न दुआ खपे लगे तो ट्रई जड़ा सुस्त थी विया दसो रेडी गाल कोने बस तुझे दुआ खपे सोटर कारे जो दिलो कयो या अन्या वते बाहर घुमंदो कारे के तो घणा ॾींहं के घोटे छॾियो आहे
ख़बर न आहे कहिड़े कुएं जे बिर में वञी लिकियो आहे। ख़ैर केतिरा ॾींहं बिर में लिकंदो, जीअं न बिर मां निकितो दुफ करे छॾींदासीं। अदा सां ख़बर ॿुधी आहे, फ़ैसिलो था कयो? राजा पुनल तो वते रेसा वटि जुतियूं घसाईंदो। सोट मता ये फैसलो वारियो थी, जेसिताईं कारे जो बिलो न थिए न तेसिताईं फैसलो न कजांइ। सोट कारो भगो कोन थो वञे, तव्हां अंदरि वेठा आहियो ऐं असां बि अंदरि अची वेही रहूं। पोयां असांजूं रनूं जेके न वतन पराया लोढ़ा लताड़ींदियूं, वाह जो मोर ठहंदासीं। इहा आहे असांजी गरत। त पोइ सोट छा सोचो थी? सोट मूं वकील सां ॻाल्हायो आहे, केस चालाल थींदो ऐं तव्हां जेल हलाया वेंदो। बाद में जेसिताईं तव्हांजूं शाहिदियूं न हटंदियूं तव्हांजी ज़मानत मंज़ूर न थींदी। यानी त तव्हांजी बि इहा मर्ज़ी आहे त फ़ैसिलो कयूं? सोट मर्ज़ी न आहे, मजबूरी आहे। पहिरीं तव्हां ॿाहिरि अचो, कारे खे घोटे जेकॾहिं 2-3 अंदरि वियासीं त ख़ैर आहे। ठीकु आहे सोट, जीअं तव्हांजी मर्ज़ी। सोट मां हाणे हलां थो, मुड़ुस माण्हू थी रहिजो ऐं ॿुधो मता माण्हू खिलाया अथव। मींहं जा सोट रहो, तूं मींहं जो भाउ आहीं, बहादुर थी रहिजो। सोट पोयों जी पारत हुजे, फिक्री न कर, मींहों जीअरो आहे ॿाहिरि आहे, पोइ परवाह ई न कर। ठीक है अल्लाह। शुभला भी ने रमो तो होली बनी ने पानी भराए मां अचां थो। भई गॾु था हलूं न त पोइ 2 मिंट बीह था हलूं था। छो ज़मींदार ख़ैर त आहे? रमो साम्हूं आलम ऐं मेहर था अचनि, जेकॾहिं तग छॾियुमि त सम्झंदा था डिॼे थो ऐं कमज़ोर ॾिसी सभाणे दर ते ॾेई वेंदा। पोइ ठीकु आहे, मां पाणी ॾिसी मुड़ी थो अचां। शाबाश।